वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व सय्यदना व नबीना व तबीबि क़ुलूबिना व शफ़ी'i ज़ुनूबिना व मौलाना व अबुल क़ासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुत्तहिर व इमामिल मुज़फ़्फ़र शुजाअन व ज़नफ़र अबी शबीर मुशब्बर व क़ासिम तौबा व सकर अनज़ल बतीन व अशरफिल मकीन मौलाना मौला सकलैन अबुल हसनैन अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व हुवा असदक़ुस सादिक़ीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। क़ुल अतीउल्लाह व अतीउर रसूल फ़इन तवल्लौ फ़इन्नल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन। ये अज़ादारियों के मजलिसों मुसलसल एक सिलसिलो आहे जेको पहिरीं जो चंड ॾिठो मोमिननि पंहिंजे इमाम बारगाह में अचणु शुरू कयो। सुवाल मोहतरम हमेशह इहो एतिराज़ कंदो आहे या असांखां पुछे पियो छो भला हीउ पूरो साल पियो हूंदो उन में इमाम बारगाह में ईअं रश कयो ई कोन था कि पहिरीं महर मक़ौम आशूर जे ॾींहं ते ईअं रश छो पिया कयो। ये सवाल वो ही कंदो जेके ये ख़बर ही कोन हूंदी त ही छो हन सर उगाड़े छो हन पेरे उगाड़े छो हन कारो लिबास छो पातो तो चोराहन चौकन ते सबीलूं छो था लगाइन ही नंगर नाग छो था कन ही जुलूस जी सूरत में कि केड़ी बाजार में बीठा हन केड़े चोर चौराहे चौक ते बीठा हन उन्हें ख़बर ही कोने। पर जे हिनन अयामन का सवा तवज्जो आहे न थोड़ा न समझो ये नसीबन वारनि जी ॻाल्हि हूंदी आहे हिन फर्श ते वेहण जी। ईअं त रश यको ॾिसंदो आहे वाह सौ वठी रश लॻी पई आहे। त मां अर्ज़ु कयां त हीउ सिर्फ़ु इहो आहे जो असां ते मोतरज़ एतिराज़ कंदे पोइ इहा हिकु ॻाल्हि कंदो हिनखे ख़बर ई न आहे सिर्फ़ एतराज़ कंदो तो जेकर अयाम आम अयामन में जेकॾहिं सर खोलियल हुजे गिरेबान खोलियल हुजे जुती न हुजे वार बिखड़ियल हुजनि कोई ये वेंदो पुछो वेंदो इहो केरु आहे जे त लॻे थो को पागल आहे को चिरियो आहे। ये हालत थसे मुंह बि धोए कोन थो वार खोलियल पिया थसे ऐं ही आस्तीन बि मथे थसे या गिरेबानो खोलियल अथसि पेरे उघाड़ो आहे। ज़रूर अयाम जेके आम हूंदा उनमें इशारो थींदो पर पहिरीं जो चंड ॾिसी जे मथे उघाड़ो हूंदो पेर उघाड़ा हूंदा गिरेबानो खोलियल हूंदो जेकर वेंदो त पुछंदो केरु चवंदो इहो अज़ादार हुसैनी आहे। तमाम असां फ़ख्र ऐं तकबुर सां चवंदासीं त इहो असांखे इहो ई काफ़ी आहे जेको हुन इशारो करे ऐं इहो चयो त हीउ अज़ादार आहे हुसैनी आहे त जेकर होलियो हिन जो इहो मां चवां त हीउ होलियो असांजे इन में रखो ऐं मुसलसल एतिराज़ मां इहो अर्ज़ु कंदो ईंदो हा हिन में नूह बि पढ़ ऐं ॿुध चौराहन चौकन ते अज़ादारीअ जो जुलूस कढ अचो नुहा पढ़ ऐं ॿुध वो तो हू एतिराज़ कंदो न नुहा थो पढ़े अलाए छा थो करे यार ख़बर ई कोन थी पवे तोखे जी इहा ख़बर हुजे हा त असां गॾु जी जुलूस में हुजे हा असां अज़ादार में हुजे हा मजलिस में तोखे ख़बर ई कोन्हे मां चयो सुन्नत अंबिया ते हल ये असां चरिया न आहियूं असां पागल न आहियूं जो ही कम कयूं पिया असां हमेशह अल्लाह जे वाजिबात ते ऐं अंबिया जे सुन्नत ते हलिया त कॾहिं ॿियो गैर आहिनि या गैर हुन सां शरीक कम कोन कयो आहे असां ही बि हिकु जेको कम कयूं पिया इहो बि उहो आहे जेको सुन्नत नबी आहे।
केड़ कहे नबी की सुन्नत जनाब नूह जी तवज्जो से नबी जो नूह नालो कोन हो अब्दुल गफ्फार नालो हो पर नूह कदे पियो जॾहिं ज़ुल्म जे खिलाफ तवज्जो से चोरा ने चौकन ते अची घिटन में भी जे ज़ुल्म जे खिलाफ हिकिड़ो आवाज़ में उथारियो जो आवाज़ में उथारे उनजो नालो हो नूह ताजे करे अल्लाह नालो ही रखी छॾियो हिन जो नूह यानी नूहा चोरा ने चौकन ते बाज़ारनि में चवंदो पे वधियो ज़ुल्म जे खिलाफ वो उन ज़ालिम जे खिलाफ चई पे अल्लाह चयो इहो मूंखे पसंदि थो अचे जेको ज़ुल्म जे खिलाफ आवाज़ थो उथारी इहो पढ़ी पियो इहो नूह आहे नालो ई तुंहिंजो नूह आहे हैदरी नहीं जरा मार्द कया दे को नूह पढ़े तो ये सुन्नत नूह यानी नबी जी सुन्नत रहा चोरान चौकन में अच बाजारन में अच सबील हलाल सबील पाण हलाए भी करे देखे पीआर भी पाण भी पिए सवाब नगर न्याज़ मौला जे नाले ते पाण भी करे देखे भी करा मौला तो जे ये करे जो हाने असा चोरा ते चौकन ते हर जाए ते सबील रखी हर रूट ते रखो पिया छो जो असा जो खास मेहमान तो के अल हिन रूट साईं तो अल हिन साईं रखी कर रखो साईं ऐलान करे रखो अच मुजा मौला तो के भुख ते तोखे जॾहिं ज़िबह कयो वियो त असां न्याज़ रखियूं वेठा हो तोखे प्यास में ज़िबह कयो सबील रखियूं वेठा हो ये मौला जी आमद थी ये मौला जी अचन जो असां वटि मौला अचे थो न ये उन जे लाइ इस्तक़बाल आहे न्याज़ आहे नंगर ये चोरान ते हे चौकन ते अलाए कहिड़े रूट खां ईंदो पोइ हर कोई मोमिन इस्तक़बाल ई आहे मौला जे नाले ते न्याज़ बि करे थो ऐं सबील बि करे थो पर सिर्फ़ु अर्ज़ु एतिरो आहे जो न्याज़ जेको सबील करे थो न इहो मौला ते थोरो कोन थो करे मौला तो जो सिर्फ एतिरो जो कनी मुंहिंजे नाले ते पर मां वरी रखंदो न आहियां मां अदा कंदो आहियां कर तूं ॾींदो मां तवज्जो से कर तूं बरकत विझंदो साईं मां ॾेई छॾींदो साईं महिमान अनोखो आहे ज़हरा जो लाला आम कोन्हे वो चए मां अचां पियो तो वटि तो मूंखे सॾियो मसला अॼु हिते वेठा आहियूं वरी घणी तो हुते हूंदासीं वरी हुन इमाम बारगाह ते हुन चौराहे ते हुन चौक ते त सिर्फ़ु इहो जो इन्हीअ जे करे ख़बर पई त अॼु मौला हितां वरी ख़बर पई मौला हुते वरी चवंदा मौला हुते आहे पोइ ऐतराज़ सिर्फ़ु इन्हीअ ते आहे जो मौला जे लाइ आहे त मौला तेरी महरम ते ज़री करबला जी छॾे थो मौला केॾा पियो वञी ते वञा पियो हिंद या सिंध सिंध में मामूली न है वञा तो हिंद ऐं सिंध मौला छो जेको अमन आहे उते हू मूंखे सॾनि था मां ज़हरा जो लाल वञा हू सॾनि था मां वञा थो त असां मौला जी दावत कयूं था मौला असां तुंहिंजे लाइ इहा महिमान पकई आहे असां मेज़बानी में तूं अचु ये सही कहता जब मां अचा पियो तव्हांजो इहो अता कयूं थो वञा मां अचा थो जे मरीज़ खे शिफ़ा ॾियण आयो आहियां परेशानी दूर करण आयो आहियां रिज़्क़ घटी त रिज़्क़ ॾेयूं थो वञा तवज्जो साईं जेकॾहिं गुनहगार आहीं त बख़्शिराइण आयो आहियां ये बख्शिश की जगह है नसीब वारे के नसीब थी दिया तो ही हाथ रखो न तेन में मजर से गाओ थी वो अची वयो अंदर ये बख्शिजी वयो हाने लाज़िम पाण ते जने बख्शिश कराए निकरूं था वरी कदम संभाले खड़ जा आम जगह ते न वेठो ये मजलिस हुसैन में है अल्लाह तडे कयो त मां हसीना ही हुसैन ही जडे भी घुरंदो मां दींदो सरकार कहे तो ही मुंहिंजी मजलिस में अची इन इहाते में आया हन सरकार से मां तो चवा या अल्लाह ही बख्श जी उठे देखो बख्श जी उठो ना कदम खड़ी जरा बाहर वने तो त कदम संभाले खड़ जा इहो चइजा त मां आज़ाद थी आयो आहियां मां बख्श जी आयो आहियां छो हुसैन जे दर ते केॾो गुनहगार हो जाए न से केॾो गुनहगार हो जॾहिं हिकु इब्तिदा हूंदी आहे ॿी इंतहा हूंदी आहे
इन शयुनि ते नज़र हूंदी आहे, हिकु इब्तिदा, ॿियो इंतहा। बाबा ते भला सल्लल्लाहु हिकु इब्तिदा, ॿी इंतहा, ॿिनि शयुनि ते नज़र रखणी आहे। इब्तिदा जे तमामु बहितरीन तरह भली थसे, ॾाढो इबादत गुज़ारा, फ़रिश्तनि जे सफ़ में आहे, उॾरंदो थो वते, परवाज़ थो कंदो वते, इब्तिदा ये न सही। ये वरी इंतहा ते अॼु ख़राब थसे त तड़जी निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां, ये न सही, निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां। अल्लाह जी त इबादत कई पे, अल्लाह जे तौहीद खे मञई पे, अल्लाह जा सुजूद कई पे, अल्लाह जी नमाज़ पढ़ाई पे, हर लिहाज़ अल्लाह खे मञी पे। ओ छो पियो तड़जे? अल्लाह त चए इन जे करे तड़ियास थो जेके मां बनाया ऐं चवां छोको इनकार करे निकिरी वञे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। जेके मां जे मां बणाया ऐं जेके चवां त हिनखे झुको इनकार करे निकिरी वञो लानती आहे। अल्लाह चयो जेकर मुंहिंजे मुंहिंजे मुक़ाबले आहे का परवाह कोन्हे, पर मुंहिंजे बणायल जे मुक़ाबले में न अचे। अल्लाह चयो मां बणायासीं, मां जो सजदो कर, हिन कयो इनकार, मां कढी छॾियोमांसि। इब्तिदा भली हुअसि ॾाढी, छो जो हुन में इबादत गुज़ार हो, फ़रिश्तनि सां गॾु परवाज़ कयो पे, पर सैर कई पे, हर अॻिते आसमान ते फ़रिश्तनि सां परवाज़ पे कई। इब्तिदा ॾाढी भली हुअसि। इंतहा जो ख़ुदा थो चवे झुको मां तुंहिंजी इबादत कंदो आहियां, मां तुंहिंजी नमाज़ पढ़ंदो आहियां, मां तुंहिंजी तौहीद खे मञां थो, वरी हिनखे छो झुकियां? चए अलैक लानती, तो निकिरी वञ, तो लानती है। अल्लाह जो जेके मां बणाया उन में चाहे मोहम्मद हुजे या मोहम्मद जे सूरत में अली अचे, या अली जे सूरत में हसन हुजे, या हसन जे सूरत में हुसैन हुजे, सरकार इमाम ज़मान हुजे, जे मां चवां हिनखे झुको सलाम कर, इज़्ज़त इकराम कर, जे चवई हिनखे मन, हिन जो ॾिहाड़ो मल्हा, अच जे करे इनकार थो करे त अलैक लानती। उनजे लाइ पिया त उहो लानती आहे, तड़ियल आहे। वो इमाम बारगाह में कहिड़ो वास्तो ईंदो ई कोन न इमाम बारगाह में, न मजलिस में, सिर्फ़ु एतिरो चवंदी रोकी थी मजलिस में न वञिजा, इमाम बारगाह में न वञिजा। हुनखे पक आहे अॼुकल्ह हिकिड़ो दफ़ो बि वियो न त असर थी वेंदो, ये न सही, वियो हिकिड़ो दफ़ो या न्याज़ ते हिकिड़ो दफ़ो वेठो खाधई असर थी वेंदुसि, सबील पीतई त बसर थी वेंदुसि, रोकी अथई त न सबील पी, न न्याज़ खा, न इमाम बारगाह में, न मजलिस में न वञिजा। छो जे करे चए थो जे वेंदो त हुसैनी थी वेंदो, वो चाहे तो मुझे ऊपर रहे जेको यजीदी, वो चाहे तो हिन जा त हुजनि न, रहंदा न भई हर को बि रहंदो, बातिल बि रहंदो, ये न सही। जॾहिं हिन में ज़िद ज़रूर हुन में रहंदो त उन जो उनवान सां इहो हुकुम हो त ही हुकुम उन जे उनवान सां इब्तिदा ऐं इंतहा। इब्तिदा ॾाढी भली आहे, परवाज़ कई पे, तौहीद खे मञी पे, चपे चपे ते सुजूद कई, का जगह छॾे ई कोन्हे जिते हिन इबादत न कई हुजे, हिन अल्लाह जो झुक न झुकियो। तवजो न सही। वरी हिकिड़ी आहे इंतहा। इब्तिदा जरा बि हुर खे ॾिसो, खुद मौला हुसैन जे घोड़े जे लॻा में बीह रहियो, ये न सही। यही इब्तिदा ॾाढी ख़राब हुई। जॾहिं हुन इब्न साद जे काफ़िले में वियो हले, जॾहिं यज़ीद सां गॾु बि हलियो, सभु कम हुननि जो बि कई, जी हू पिया चवण ईअं करे पियो, नमाज़ी बि आहे, रोज़ो बि रखे पियो, हर अहिड़ो करे पियो, पर मेन शइ आई जेको अल्लाह चाहे पियो उहो न पियो करे। जंहिंजे करे हाणे हुन ॿिए जो इब्तिदा हिनजी ख़राब हुई, इंतहा उहा आई, अॼु हथ बधराए करे आयो दरे हुसैन जे अॼु झोकी करे जे तो मौला मां ॾाढो ग़लति कयो, तुंहिंजे दर ते आयो आहियां, अॼु मूंखे बख़्शिश मिले। इंतहा में वरी हुजणु खपे न, हितां अञा बि मोकियो आहे उनखे जेको परे घुमे पियो, मजलिस खां भॼे थो, इमाम नंगर न्याज़ खां भॼे पियो, जेकी इब्तिदा गुज़री असांखे को एतिराज़ कोन्हे, भला हींअर ई अच तो पोइ माफ़ी मिली वेंदई, अॻिते हल जीअं ही चवंदी, इहे न सही। हाणे वरी जुमिलो चई वञे जेको असांजे लाइ
ये मौला जे तो मां आई से मेहमान थे तू मेजबान होई तो ते लाज़िम हाणे ये पीरीअ खां वठी तू यको मुसलसिल गॾु पिया हलो नंगर न्याज़न में सबीलन में हर मोड़ ते भला जेके असां मां ठहंदो न हुजां उहो जी न्याज़ ते असां मां न खाईंदो इहो खाईंदो थियो आहे मां इहो सबील न पीअंदो इहो पीअंदो त हिते कुल्हो कुल्हे में मिलाए गॾु वेहंदासीं छो जो मोड़ महिमान आयो आहे हिते असांखे नफ़रत न आहे करणी तवजो आहे न हाणे गॾु वेही न्याज़ बि कयूं था मुंहुं बि कोन घुजाईंदुसि इहे न भले के हिकिड़े ई थाल में वेही रहे चवंदो बिस्मिल्लाह अॼु मौला जो महिमान खाए पर मौला तो जे जीअं हिते वेठो हुई इएं नफ़रतूं ख़त्म करे हिन दर्स में कराए उथ जा ही दर्स हुन में आई जेको ही क्लास लॻो आहे क्लास जो नालो आहे क्लास हुसैनी इन में दर्स परा जॾहिं हाणे 10 आशूर जो ॾींहुं गुज़रियो उन खां पोइ वरी मां ॻाल्हाईंदी कोन मां हिन खां थी कोन ॾिठो मुंहिंजो मुंहुं ई कोन थो वणे कि भाई हू वेठे दर्स हुसैनी में मौला त हर कंहिंजे चेहरे जो मुतालो पियो कयो त ही केतिरे पाणी में ही केतिरे पाणी में ही केतिरे पाणी में मौला त जो मूंसां मोहबत रखी तो गॾु वेठो हुई जे मुंहिंजी मोहबत ते आई त वरी हिकु रही जा जेकर उन में पोइ फ़र्क़ु आहे त पक सम्झे त मां दर्स करायो ई कोन रसूल जी बारगाह में कई तालिब इल्म वेठा कई वेठा जॾहिं वेहंदा हुया न वापसि निकिरनि हिकिड़े तालिब इल्म खां पुछंदा जंहिंजो नालो अली आहे सभु ॿाहिरि निकिरी करे पुछंदा छा रसूल चयो कहिड़ी ॻाल्हि कई इहे न सही मां चवां गौर न हुजे गौर हो त अमल न हो इहे न त असां बि जेकर आया आहियूं त गौर बि कयूं अमल बि कयूं ऐं वरी हिक ॿिए सां नफ़रत दफ़न कयो इहे न सही नफ़रत दफ़न कंदासीं त पोइ हाणे उन हिकु तालिब इल्म हो रसूल जी उन क्लास जेको लॻंदो हो हिकिड़े खां वठी सभु पुछंदा न तालिब इल्म जो नालो अली मौला चई छा ये न सही चाहिए छा माना थोड़ा टाइम पास कंदा समझंदा कहिड़ा हिकु अली मौला सम्झंदो हो जेको दर्श ॾींदो हो तॾहिं सरकार बि इहे लफ़्ज़ चया त सभु पंहिंजे टाइम पास करणु बाक़ी पोयों मुंहिंजी सूरत में अली ईंदो जेके मां पंहिंजे हवाले करे वेंदुसि नूर पंहिंजा सरकार हुसैन जो तो पीर और मकान नहीं इमाम में रौनक लगी पई आहे पाण में गॾु वेठा हर शइ आहे गैर ॾिसे तो छो गॾु आहिनि इन करे ज़हरा जो लाल यार असां सां गॾु पहिरीं खां वठी रश लॻा अॻे इमाम बारगाह में एतिरो मुसलसिल रहे पूरी कयो जेको प्रोग्राम मख़सूसी पर हेॾी रश न हूंदी मौला चयो त मां ॾियण आयो आहियां वठ तूं इहे न सही हाणे वठंदासीं कीअं मौला चयो त ही जेको तुंहिंजे दिलि में हुसैन जो घरु इन्हें के फिर पाक है साफ करे आने घोर मर्दा त मर्द शिफा घोर मिली पवंदी औलाद न से औलाद मिली पवंदी रिज़्क़ घर जो रिज़्क़ मिली पवंदी तुझे को घोरे पर पीर हिन में मो जो घर मां हुसैन आया के ॿिए खे न विहार जा गैर खे विहारे जे माण्हू में नहीं हिकिड़ो घर ठाहियो मख़सूस त पंहिंजे गैर खे टिके विहारे को बर्दाश्त कंदो कोन कंदो सरकार हुसैन जो मोमिन तुंहिंजी दिलि मूं हुसैन जो इहो घर इन घर में कंहिं गैर खे न विहार जा जेकर मुंहिंजे नाले कयो अथई त पोइ हिन घर में गैर खे न हिन में हसद हो न बुग़्ज़ हो न कीनो न नफ़रत न हिन जे ख़िलाफ़ का गिला न ग़ीबत न हिन में का निजासत इहे का विषय न हुजे हिनखे पाक रखो हुसैन जो घर पाक तुंहिंजो हूंदो कॾहिं तकलीफ़ न थींदी न मर्ज़ ईंदई न कर्ज़ थींदी न कंहिं में का तकलीफ़ न को तोखे को परेशान कंदो छो जो हिन घर में हुसैन आहे परवाह न कर हुसैन जो मां बराबरि जेको तूं नगर में आज करी थो न इन जी हिफ़ाज़त मां कयां वधीक ॾेई छॾींदो आहियां पोइ हिकु हिंदुस्तान जे रहण वारो हिंदुस्तान जी तारीख़ में पीरी मुहर्रम थींदी घर में फर्श था विछाईंदो पूरे सभु शहर खे मदू कंदो हो पहिरें जो चंड ॾिठो अचो मां अशरो कयो आहे मौला हुसैन जे नाले ते नंगर न्याज़ सबीलूं बहितरीन कालीनूं बहितरीन हुन में थांव इस्तेमालु थींदा पोइ जॾहिं इहो लॻंदो रश थींदी वरी
अशुरू थे नासिबी हुकूमत उन ॿुधायूं त हिकिड़ो शख़्स आहे माण्हू एॾा केॾो थो करे इनकलाब थो हाणे हुकूमत जे ख़िलाफ़ बग़ावत थो करे इहा हिनखे ख़बर ई कोन्हे त हुसैन ई बंदा एतिरा आहिनि हुसैन खे मञण वारा एतिरा आहिनि मोहबतीअ जेके अचनि पिया इहे सॾु कंदासीं कोई कोन्हे ईंदो जे मौला जे नाले ते कंदासीं केतिरा ईंदा इहा मोहबत छिकींदी आहे मां अर्ज़ु कयां उनजी हाणे उनखे हुकूमत खे ख़बर पई थो हले हीअ वाकई हुजूम थियनि हीअ आया थजो बाल मता लुटे फुरे खड़ी हलिया विया परेशान जरा ॿिए अशरे जे हिसाब सां जॾहिं ज़िल हज जा आख़िरी अयाम हुआ ही घर में आयो परेशान वेठो आहे अखर मां लुड़क हलनि पिया ज़ौज पुछे थी ख़ैर त आहे एॾो परेशान अखर मां ॻोढ़ा पिया वञनि ही आम परेशानी तुंहिंजी ॾिठी आहे पर रोअंदो त कोन्हे अॼु रोई पियो ॻोढ़ा पिया कनि छा ॻाल्हि आहे हे त तोखे ख़बर न आहे त मोहरम जो चंड बि हा जे सभु लुटजी फुरजी पाण वियासीं आहे त कुझु ई कोन्हे जेको ज़हरा जो लाल महिमान ईंदो इस्तक़बाल कीअं कंदासीं मजलिस कीअं कंदासीं नगर न्याज़ कीअं कंदासीं हाणे त कुझु आहे ई कोन्हे मस्तूर ॾाढी नेक सीरत नेक वक़्तु उन जे परवाह छो पियो करे परवाह न मिल्कियत आहे कहिड़ी जे ग़ुलामी जो दौर आहे मुंहिंजो पुटु आहे जेको ऐं पंहिंजो पुटु उहो जवान खे वञी ग़ुलामीअ में विकिण जेका रक़म मिले मां हुनजो तलो विछायो था जे ॻाल्हि त ॾाढी सुठी कई आहे पर हाणे कहिड़ी ॻाल्हि सही कहिड़ी जे पाण में तइ कयो भला पुट खां पुछो पुट खे घुराए सुवाल कयो पुट हिकिड़ो असां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे ॻाल्हि बढ़िया बहितर न त पोइ हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे जवान ॻाल्हि हीअ आहे त तोखे ख़बर आहे फुरजी लुटजी विया माल बाल सभु मथां पंहिंजा फुरजी विया हाणे मतिलबु अयामी आज़ाद करे माण्हुनि जो चंडु ॾिसण वारो आहे पाण अशरू कंदा आहियूं ख़तीब घुराईंदा आहियूं नगर न्याज़ कंदा आहियूं सभिनी हलाईंदा आहियूं सभई कंदा आहियूं बिल्कुलु सही हाणे माल आहे कोन असां पाण में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे जे इतफ़ाक़ हुजे त बहितर तो आज़ादु जबर कोन्हे जेकी असां चाहियो आहे त तोखे ग़ुलामीअ में विकिणो जेको माल मिले पोइ मौला जे नाले ते ॾिहाड़ा कयूं रोई करे चवे थो पोइ नालो छो ग़ुलाम हुसैन मुंहिंजो रखियो अथव नालो रखो मुंहिंजो ग़ुलाम हुसैन ऐं पुछो पिया ग़ुलामीअ में विकिणो वठी हलिया जिते ग़ुलाम विकिणंदा 3 ॾींहं मुसलसल फ़ासिलो विया जरा पहुतो वञी त हिकु ॾिठई त ख़ूबसूरत शक्ल वारो आहे बहितरीन लिबास पातल अथसि बीठो आहे जॾहिं हिन ते नज़र पियसि अॻिते वधी आयुसि पुछेसि केरु आहे कोन चयो मुंहिंजो पुटु आहे केरु आहे चयो मुंहिंजो ग़ुलाम आहे मां ग़ुलाम विकिणंदे चयो विकिण त आयो आहे ज़रूरत चयो ख़रीदार मां आहियां ते रक़म कर 1000 दिरहम देरी कोन थी 1000 दिरहम ॾिन हिनखे ख़रीद कई हुनजो मुंहिंजो कमु थी वियो ही अचे पियो वापसि हो तो वो नूरानी शख्सियत उन ये नौजवान के वठी हली त रस्ते में थोड़ो जो रोए पियो छो पियो रोई सही मां पीउ सां मोहबत हुई मोहबत जे करे पर मां तोखे तकलीफ़ कोन थो ॾियां वठी हलिया घर पहुता राति गुज़री सुबुह जे टाइम ते ॾिसे त वरी अमरा जे ॻोढ़ा विया बहने रोए पियो अब ख़ैर त आहे मोहबत माउ पीउ में रोआ बाबा मां तोखे तकलीफ़ ॾिनी आहे न कमु ॾिसिजो साईं ग़ुलामीअ वारो न को कुझु कमु न चवंदुसि तो वेही आराम सां हिते खाओ ऐं पीओ ते सुकून मिलंदो ते उहो त सही ठीकु आहे हर ॻाल्हि ॿुधी अथई तोखे वरी मां पंहिंजे माउ पीउ ॾे बि मोकिलियां चए त तव्हां रक़म ॾिनी आहे पोइ कीअं मोकिलींदव चए मां मोकिलियां थो परवाह न कर चए छो इन जे करे तोखे ख़बर ई कोन्हे त मां ख़रीदार केरु आहे तोखे ख़बर ई कोन्हे मां ख़रीदार केरु जे केरु चे मां ख़रीद कयो आहे तोखे ख़रीदार मां ख़ुदि हुसैन आहे कदमनि ते किरी पियो जे पोइ अबू मन मां बद तोसाया चए थो उहा वारी ॻाल्हि सही आहे पर ईअं न मां तोखे ज़रूरु मोकिलींदुसि पैगाम उहो खणी वञिणो अथई उहो तुंहिंजे माउ पीउ खे जहिड़ो आहे चई तूं पंधु परे आहे मुंहिंजो 3 ॾींहं लॻंदा मां तव्हां सां मां तुंहिंजे नाले ते त मां विकाणो आहे हाणे मां कीअं वञा चए न मां चवां थो हुसैन त तूं वञ ते फ़ासिलो ॾिबो आहे चए थो फ़ासिले जी ॻाल्हि न कर अखियूं बंदि कर
तो पहुंचाया तो तू उते पहुंच दे तो पंहिंजे पीर ऐं माउ खे जजा परवाह न कयो आज़ादारी आराम सां कजो उहे पाण उन हुकूमत जा निमाइंदा ईंदव मालिक वापसि ॾींदव ऐं कुझु हिसो बि आज़ादारी में ॾींदव सुकून सां कजो ठीकु आहे अखियूं बंदि कई खोले त घर जे अॻियां मुंहिंजी पतो त उहो शोर बि पंहिंजे दोज जे अॻियां बि हाणे हवाल पियो पतो अचे न मां वियुसि तकलीफ़ ई कोन थी न काई इंतज़ारु न ॿियो पहुतुसि त मुंहिंजो ख़रीदार ॼण बीठो हो उन ख़रीद कयो ऐं उन वठी वियो उनखे ॾाढो सीरत जो भलो पियो लॻियो सूरत जो भलो पियो लॻो लिबास बहितरीन पातो सहिड़ी कोन हो अख़लाक़ात में हो मां जेको चयो उहो ॾिनो ठीकु आहे ॻाल्हियूं पियो एतिरे ते उन घर पहुतो अची सलाम कयो सलाम जो जवाबु न छा कुझु सलाम जो जवाबु ॾियो कि कीअं तोखे ॾियो तोखे असां विकाइणो आहे त तूं विकिणी थी वियो आहे ऐं तूं हाणे ख़बर ॾियाल मालिक खां भॼी आयो आहीं अलाए छा आहे असांजो आज़ादारियूं कोन थी सघंदियूं असांजूं मजलिसूं कोन थी सघंदियूं ऐं ख़बर ई नथी पवे कि इहा ॻाल्हि कोन्हे अत ॿधे कि इहा ॻाल्हि न आहे